नव न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी आवाज़ जी ख़िदमत में हाज़िर आहियां। LCPCL ऐं मारवी तरफ़ां प्रेस क्लब ऑफ इंडिया में क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। इन मौक़े ते साज़ ऐं आवाज़ मौसीक़ी जो प्रोग्राम बि पेश कयो वियो। सखर सिंध मां आयल ॻाईंदड़ फनकार राजा राहब राजपूत मौसीक़ी जे प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ में बनवास उनवान वारी शाइरी खे बाई जे रूप में पेश करे संगीत प्रेमियुनि जूं दिलियूं जीतियूं। राजा राहब राजपूत जा सिंध जे नाज़ प्रोडक्शन तरफ़ां 4 एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि। सिराइकी, पंजाबी, उर्दू ऐं ओडिकी में बि पंहिंजी आवाज़ ज़रिए संगीत प्रेमियुनि जूं दिलियूं जीतियूं आहिनि। सिंध टीवी ते 6 साल कमु कयो। साज़ ऐं आवाज़ प्रोग्राम में राजा राहब जे इंटरव्यू जो कुझु झलकियूं अव्हां सां वंडींदासीं ऐं संदसि आवाज़ में ख़ूबसूरत गीत बि असां वंडेरिया आहियूं। अव्हां संदसि इंटरव्यू जूं कुझु झलकियूं ऐं मौसीक़ी जो लुत्फ़ माणियो ऐं मां वीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु। जय श्री राम। वीना जी अव्हां खे सभ खां वध में वध धन्यवाद। अव्हां जी बनिस्बत असीं इंडिया में परफॉर्म करण में सक्षम रहियासीं ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, असांजी ख़ुशकिस्मती आहे वीना जी अव्हां जे आशीर्वाद में असांखे इंडिया में फर्स्ट प्रोग्राम अव्हां जे आशीर्वाद सां मिलियो, उनमें परफॉर्म कईसीं। एक्चुअली काफ़ी समय जी ॻाल्हि आहे, तमामु काफ़ी असांजा सुठा संगीत ॿुधण वारा दोस्त इन शइ खे ॼाणींदा हूंदा। ऑल इंडिया रेडियो में वीना श्रृंगी जी हिकिड़ी वॾी पहचान आहे। सच त असां वीना जी जे जेकर कदम पोशी कई आहे त असां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं। वीना जी हिकु वॾी पहचान आहे हिंद सिंध में, पाकिस्तान में, हिंदुस्तान में, कनाडा में, काफ़ी मुल्कनि में जिते जिते असांजा सिंधी पूरी दुनिया में वंडियल ऐं विरहायल आहिनि, सभिनि ताईं वीना जी पहचान आहे। वीना जी पाण हिकु अनमोल हीरे जी हिकिड़ी जानी पहचानी शख्सियत आहे। वधीक मां नथो ॻाल्हाए सघां, मूं वटि शब्द कोन आहिनि। एक्चुअली मां पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। आउं हिकिड़ो सिंध वासी, सिंधी नंढड़ो सिंगर राजा राहिब राजपूत फ्रॉम सखर सिंध। मुंहिंजे कैरियर जी शुरूआत म्यूज़िक में 15 सालनि जी उमिरि खां थी। मूं सिख्या वठणु शुरू कई उस्ताद इमदाद अली मंगरियो, सुठो फनकार आहे असांजो सिंध जो, गानो बदल उस्ताद आहे। उन खां पोइ उस्ताद मुख्तियार असांजो सिंध जो सुठो सिंगर, उन खां बि सिख्या वरितीसीं। सिख्या खां अलावा प्रॉपर मूं सुख म्यूजिकल शम्मा बैंड फ्रॉम सखर उस्ताद सुखराम दास जी अकेडमी में प्रॉपर म्यूजिक जी एजुकेशन वरिती। समय गुज़रण सां 2001 में फर्स्ट एल्बम नाग प्रोडक्शन में मूं कयो। नाग प्रोडक्शन असांजे सिंध जी पॉपुलर जेका सा
हिकिड़ी प्रोडक्शन आहे टीपी ऐं नाल प्रोडक्शन में मुंहिंजा एल्बम रहिया। 2001 में फर्स्ट एल्बम, 2002 में ॿियो एल्बम, 3 में टियों, 4 में चौथो एल्बम। बाक़ी धार्मिक काफ़ी एल्बम कया, काफ़ी भाषाउनि में, सराइकी, पंजाबी, सिंधी, ओडकी, उर्दू। एक्चुअली ही सफ़र मुंहिंजो म्यूज़िक जो जारी रहियो। उन खां अलावा एक्स्ट्रा क्वालिफिकेशन में जॾहिं आयासीं, उहा भी म्यूज़िक सां ही रिलेटेड आहे। ड्रामा ऐं फिल्म फील्ड में 2005 में मूं सिंध टीवी में एंट्री वरिती। सिंध टीवी में मूं 6 साल कमु कयो। पहिरियां असिस्टेंट डायरेक्टर हुयुसि, वरी को डायरेक्टर, बाद में पर्सनल प्रोजेक्ट मिलियो, थर थुअर ऐं झोपड़ा। सोप सीरियल 125 एपिसोड जो पूरी एशिया में ऑन एयर थियो। उनमें अवार्ड भी मिलियो। कल्चरल डिजर्ट थर जे हिकिड़े कल्चर में मबनी स्टोरी खे खणी आयासीं ऐं उनमें काफ़ी पज़ीराई मिली। आवाज़ टीवी में एंट्री वरितीसीं। उनमें भी ग़रीब जो ज़मीर प्रोजेक्ट जो नालो, उहो भी कंहिं गुरबत ते मबनी हुयो। उनखे भी पंहिंजी मंज़िल ते पुॼायोसीं। टियों असांजो जेको एंट्री रही, उहा उर्दू चैनल में ARY में। भारत अचण लाइ भी स्ट्रगल कंदा रहियासीं। ख़ैर वीज़ा लॻो। एक्चुअली ही नंढड़ी मुख़्तसर आउं राजा राहिब जी प्रोफाइल, जीअं कि नंढड़ी शॉर्टकट 1 लाइन चऊं, वर्बली बयान करणी हुई। अवां तमाम सिंधवासिन दोस्तन जी आॾो पेश कईसीं। जेके भी असांजा दोस्त कैनेडा, अमेरिका, पाकिस्तान, हिंदुस्तान, दुबई या जिथे भी रहन था, सभिनि ताईं वीना जी जे चैनल जे माध्यम सां अवां ताईं असांजो आवाज़ आशा आहे पुॼंदो ऐं असांखे विश्वास आहे रिप्लाई भी मिलंदो तमाम दोस्तन मां। असां काफ़ी वॾा वॾा फेस्टिवल भी सूफ़ी अंदाज सां परफॉर्म करे दोस्तन जा दिल ऐं वतासीं भी, ॾिनासीं भी। ऐं असांखे उम्मीद आहे असांजा तमाम सुठा दोस्त जेके सूफ़ीज़म खे ॿुधण वारा, साफ़ सुथरी शाइरी ॿुधण वारा, असांखे ज़रूर रिप्लाई कंदा ऐं असां उन्हनि जी सेवा में हमेशा जे लाइ हाज़िर आहियूं। थैंक्स। इहे ई लफ़्ज़ चई करे सभिनी खे जय श्री राम, जय हिंद, जय भारत। ओ शाम जो ही पहर नाम सांझे करो, शाम जो ही पहर नाम सांझे करो, कुछ पैदा करो एक यूं करो, शाम जो ही पहर नाम सांझे करो, शाम जो ही पहर नाम सांझे करो, कुछ तरीका कयो के तगायूं कयो, शाम जो ही पहर नाम सांझे करो।
मेहरबान तुझी अख दिल में छाए निकल दम बनीदा रहो कोई भी प्यारा रहो दम बनीदा रहो कोई भी प्यारा रहो कुछ कहीं ना करो ये तगायूं करो शाम जो ये पहले नाम साजे करो शाम जो ये पहले नाम साजे करो शाम जो करो ये तगायूं करो शाम जो ये पहले नाम साजे करो शाम जो ये पहले थैंक यू जय श्री राम काफ़ी दोस्त वेठा आहिनि असांजो जेको हाल हुयो साईं वारनि जी आॾो भेनरुनि ऐं दोस्तनि जी आॾो क़बूल कजो थैंक यू गॉड ब्लेस यू जय श्री राम महिरबानी हींअर